सही वञूं पिया खोजदार ॿार बचा होॾे ई हुआ 5-8 ॾींहं थिया आहिनि जेको बरसाति आयो आहे उन्ही खां ॿार उते फाथा आहिनि। उन्हनि जे लाइ मोटरसाइकिलनि ते वञूं था, वॾी सवारी जो रस्तो ई नथो, जेको आहे सो बंदि आहे। असां मोटरसाइकिलूं कुल्हे ते खणी जबल टपी वियासीं, जेको 4-5 मोटरसाइकिल खे अधु मोटरसाइकिल पाणी में असांजा गिचियूं खुदारा असांखे रास्ता साफ़ कराए ॾियो। रास्ता बीच में बहुत ख़राब है और ट्रैक्टर फंसे हुए थे, हमने देखा निकाल लिया। पत्थर पड़े हुए थे, रास्ते में कचरे पड़े हुए थे। रास्ता बहुत ख़राब है, यहाँ पहाड़ी पर आ रहे और रास्ता बहुत ख़राब है, मौत का मुश्किलों का दुश्वार हुआ है सड़क पर। हाँ, सड़क बहुत ख़राब है। तो एक बारिश हो गया है, बारिश की वजह से सड़कें बहुत ही ख़राब है, हमको बहुत ही मुश्किल पेश आया। हिन जो इहो ई मुतालबो आहे हुकूमत पाकिस्तान को ऐं हुकूमत बलूचिस्तान को फौरी तौर ते मोटरवे खुशदार शदादकोट मोटरवे रोड के खोलराए वञे, जीअं मुसाफ़िरनि खे अच में सहूलियत थी सघे। कैमरामैन शकील सुमरो सां गॾु अमीर मंगणार, सिंध टीवी न्यूज़, वंगू, बलोचिस्तान।